मास्टर जो बच्चा पढ़ायो, 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 मास्टर जो बच्चा पढ़ायो। भरसा ॻोठ फ़कीर कमाल चांजो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां उस्ताद मुक़ररु न थियण ख़िलाफ़ ॻोठ जे रहवासियुनि फ़कीर कमाल चांजो, अनवर चांजो, बिलाल चांजो जी अॻुवाणी में मासूम ॿारनि समेत स्कूल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते पब्लिक न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त ॻोठ कमाल फ़कीर चांजो में गुज़िरियल 2 सालनि खां स्कूल ई जेको हुयो सो बंदि पियो हुए ऐं हिते तक़रीबन 60 खां 70 ॿार आहिनि जेके तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि ऐं हिते जे ऑफिसरनि खे असां सभिनी खे चयो त बाबा असांखे मास्तर ॾियो ऐं डीओ खे चयोसीं, एडीए खे चयोसीं, कंहिं बि असांजी न ॿुधी। असांजो स्कूल बंदि पियो आहे ऐं असांजे स्कूल जी बिल्डिंग बि कोन्हे और बिल्डिंग बि असांखे ॾिनी वञे, असांखे मास्तर बि ॾिनो वञे। हा हितां खां 8-10 किलोमीटर पंधि ॿार वञनि था, अॻियां हुनखे कुता था खाइनि, ॿार वञनि ई कोन था ऐं तालीम खां महरूम आहिनि। ऐं महिरबानी करे असीं साईं मुराद अली शाह खे वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं त असांजो नोटिस वठी ऐं असांखे मास्तर ॾिनो वञे जेके असांजा बच्चा ऐं तइलीम खां महरूम न थियनि ऐं इन जी अॻिते ज़िंदगी ठहे। तक़रीबन 20 सालनि खां ही स्कूल मंज़ूर आहे। इन स्कूल में जेके ॿार पढ़ंदड़ हुआ, पहिरीं त मास्तर हो, मास्तर रिटायर थियण खां पोइ जेको हींअर को बि मास्तर कोन्हे को 2 साल खां पोइ जेको स्कूल बंदि पियो आहे। पोइ असां डीओ वटि एडीओ वटि टोटल वटि असां जेके हली असां जेके इलाही टाइम इलाही ख़र्चु कयो। बहरहाल उनजे बावजूद असांजी का बि ॿुधणी कोन थी। उन खां पोइ असां पंगिरो प्रेस बि केतिरा चकर कई आहे, बहरहाल उन ते बि को बि हिननि एक्शन कोन खयो आहे। असांजा ॿार जेके थिए किथे पढ़ण लाइ वञण लाइ मजबूर आहिनि, 7-8 किलोमीटर परे वञण लाइ उहे वञी नथा सघनि। उन वटि का सवारी कोन्हे, न असां वटि को अहिड़ो ज़रियो आहे जो असां उन्हनि खे पहुचायूं। उनजे लाइ महिरबानी करे असांखे जेको सो मास्तर ॾिनो वञे ऐं असांजा बच्चा पढ़नि। जेकॾहिं न त असां जेको सो कोर्ट बि कंदासीं, असां जेको सो बदीन में धरणो बि हणंदासीं बच्चा वठी ऐं जेको सो असां ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट खे बि जेको सो अपील था करियूं त असांजो पाण मुरादो नोटिस वठी ऐं असां ते जेको सो महिरबानी करे ऐं असांखे मास्तर ॾिनो वञे। ऐं साईं मुराद अली शाह खे बि असां अपील था करियूं त असांखे जेको सो मास्तर ॾिनो वञे त असांजा बच्चा पढ़नि या असां ते महिरबानी कई वञे। हा साईं, मुंहिंजे नाले सां स्कूल आहे, मुंहिंजो कमाल फ़कीर नालो आहे। 60-70-80 ॿार आहिनि ऐं असीं केॾांहुं करियूं तालीम खां महरूम वेठा आहिनि। महिरबानी करे असांजी हुकूमत खे अपील आहे त महिरबानी करे असांखे मास्तर मिले। 2 साल खां असांजो स्कूल बंदि पियो आहे ऐं ॿार वीचारा नंढड़ा रुलंदा वधनि। केॾांहुं असीं करियूं, छा करियूं? हिन जंग में असांजो त को ॿियो धणी साईं अलाह खां सवाइ आहे कोन ऐं हुकूमत खे असीं दाहूं करे डोड़ी ड्राए बीही रहिया आहियूं। असांजो हुकूमत तगार सां करे। ॻोठ फ़कीर कमाल चांजो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां उस्ताद मुक़ररु न थियण करे मासूम ॿारनि जी तइलीम तबाह थी रही आहे। इन स्कूल में 60 खां वधीक मासूम ॿार तइलीम हासिल करे रहिया आहिनि, पर उस्ताद जे रिटायर थी वञण खां पोइ तइलीम खाते पारां को बि उस्ताद मुक़ररु न करे मासूम ॿार माल चाइण ते मजबूर आहिनि। इन्हनि ॻोठाणनि वज़ीर तइलीम, डीओ तइलीम ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त स्कूल में जल्द उस्ताद मुक़ररु करे मासूम ॿारनि जी तइलीम बचाई वञे।